कराची में निकल सिंध सभा के काफ़िले ते पुलिस तशद्दुद ऐं गिरफ़्तारी खां पोइ आज़ाद थियल औरतुनि पारां ॿीहर शाजिया चांडियो, हानी बलोच, सिंधु चांडियो, पुनल सारियो ऐं उबाड़ो जी सियासी समाजी अॻवाननि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब उबाड़ो पहुची पुलिस जे ज़ालमाणे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। SHO उबाड़ो खे हटाइण लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ॼाम अब्दुल फ़ताह समेजो, SUP जे नायब सदर सईद ग़ुलाम हुसैन शाह पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सभा जे काफ़िले ते उबाड़ो पुलिस तशद्दुद करे इंसानियत जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि। हुन वधीक चयो त सिंध जे न्याणियुनि जी लॼ ऐं लोहीअ जी तज़लील कई वई, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था ऐं हू पंहिंजे न्याणियुनि सां हर महाज़ ते गॾु आहिनि। रात जेको वाक़ियो थियो उहो तमामु घणो जेको अदिन जी तज़लील कई SHO उबाड़े या प्लस सिंध पुलिस ऐं तमामु घणो ॾुखाईंदड़ थियो, जंहिंजे करे असां सभु पार्टियूं जेके बि हिते आहियूं, भला असांजो प्रोग्राम, असांजो नज़रियो, असांजो फ़िकिर, असांजी पार्टी लाइन हिननि सां न इख़्तिलाफ़ आहे, असां जुदा आहियूं, पर पोइ बि एज़ ए नियाणियुनि जे हिसाब सां सिंध धरती जो नियाणियुनि जी जेकी तदलील थी आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था करियूं। जेकॾहिं हिननि जा ॾोहारी हिन छोकिरा मुल्क दुश्मन आहिनि, कुझु बि आहिनि, घटि में घटि उन्हनि खे ज़ाहिर करनि, उन्हनि खे पंहिंजो दिफ़ा जो हक़ ॾियनि, कोर्ट में अपीयर थियनि। पोइ जेकॾहिं कोर्ट उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी सज़ा ॾींदी त मां सम्झां थो त उनजा वालिदैन बि मुतमिन रहंदा। हींअर जेको कल्ह वारो अमल थियो आहे, सॼी सिंध जा जेके आहिनि सो सॼी दुनिया जा बल्कि अमन पसंद माण्हू उहे जेके आहिनि सो जेको औरत जो एहतराम कनि था पिया, जेको कानून ऐं जेको आहे कॉन्स्टिट्यूशन जो एहतराम कनि था पिया, उहे सभु जो सभु माण्हू हिकिड़े अजीब क़िस्म जे गुस्से ऐं पंहिंजे उनजी मज़म्मत कनि था पिया, पर हिननि खे परवाह ई कोन्हे का। बदबख़्त ही सिंध गवर्नमेंट आहे जंहिंखे असीं वोट ॾेई करे चूंडे पंहिंजो मैंडेट ॾेई करे इक़्तिदार ते विहारियो आहे, उनखे को बि परवाह कोन्हे का। बेशर्मी जी हद इहा आहे त उहे था क्लेम कनि कल्ह असांजी नियाणियुनि जी बेरुमतियूं करे हितां उबाड़े जी इंतिज़ामिया ऐं चए थी पई त उहो नौशेरे जो केस आहे, हाला जो केस आहे, पहिरियों त ईअं खणी था वञनि पिया ऐं का बि परवाह कोन्हे का। वरी तव्हां पोइ अची बॉर्डर ते छाजे लाइ कंहिंजी बि ॻाल्हि वहण आया आहियो? कंहिंजे चवण ते इहो एक्ट खणो पिया? नौशेरे वारो छुटो, हाला वारो छुटो, ख़ैरपुर वारो छुटो, अची कमू शही ते बॉर्डर ते अची करे तव्हां जेको आहे ॿधो था पिया। ऐं हीउ वॾो को दहशतगर्द ऐं दादागीर कोई SHO आहे। सिंध सभा जे अॻुवान औरतुनि पारां इनाम सिंधी ऐं ॿियनि खे आज़ादी न मिलण ताईं 3 ॾींहंनि ताईं प्रेस क्लब आॾो धरणी जारी रखण जो ऐलान कयो वियो। असांजो अॻियां वारो जेको लाहे अमल आहे उहो इहो आहे त जेसिताईं इनाम अब्बासी ऐं संदसि साथियुनि जी ऐं जेका सिंध सभा जी जेका बि बाडी खंबे गुम कई वई आहे उन्हनि जी आज़ादी मुमकिन नथी बणाई वञे। जे हू ओबावड़े मां असां उन्हनि खे जेको आहे विञायो हुयोसीं ऐं हू ओबावड़ो में असांखे मिलंदा तॾहिं असीं पोइते हटंदासीं, न त असांजो मुतालबो, असांजी घुर जेका आहे उहा ई आहे त असांजा प्यारा बेगुनाह आहिनि, कंहिं बि जुर्म में इन्वॉल्व न आहिनि, उन्हनि खे बाइज़त बरी कयो ऐं जिथां असां अव्हांखे ॾिना हुआसीं यकीननि जे बुनियाद ते जेके अव्हां वेसाह घातियूं कयूं उन्हनि खे अव्हां पाणी पीआरियो ऐं असांजे प्यारनि खे हिते बाइज़त बरी कयो, तॾहिं असां पंहिंजो जेको ॿियो क़दम आहे उहो जारी रखंदासीं। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि, हुननि असां ते हथियार ताणिया आहिनि, सिर्फ़ु सवाल इनाम अब्बासी ऐं संदसि साथियुनि जी बाज़ियाबी जो न आहे, असांजी कयल तज़लील जो आहे, असांजी विञायल जेके असांजा रवा आहिनि उहे जेके असांजा मिटीअ में धूड़ में मिलाया विया उन्हनि जो जेसीं हिसाब नथो मिले सिंध ख़ामोश न रहंदी, असीं ख़ामोश न रहंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।